नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो जारी है। वाक़ मटियारी का ख़बर ॾिना। डिप्टी कमिश्नर मटियारी गुलाम हैदर चांडियो ज़िले मटियारी के मुख़्तलिफ़ ॻोठनि में पहुची 100 खां वधीक पोलियो खां बचाव जा फुड़ा पियारण खां इनकारी ॿारनि जे वालिदनि खे क़ाइल करे ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पियारिया ऐं सभिनी लाॻापियल आफ़ीसरनि मौजूद शख़्सियतनि तौरु सिविल सोसाइटी ते ज़ोर भरियो आहे त पोलियो मुहिम खे कामयाब करण लाइ पंहिंजो भरपूर किरदारु अदा कनि। इन मौक़े ते एडिशनल डिप्टी कमिश्नर 2 इश्तियाक अहमद मंगी, डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर यार मोहम्मद खोसो, मुख्तियार खान मटियारी गुलाम मुस्तफ़ा शर ऐं ॿिया अमलदार पिणु मौजूद आहे। ॿिए पासे डिप्टी कमिश्नर मटियारी गुलाम हैदर चांडियो जी हिदायत ते असिस्टेंट कमिश्नर हालात तैमूर अल्ताफ़ मेमन, असिस्टेंट डायरेक्टर PND रियाज़ अहमद गाहोटो, SDHO डॉक्टर इम्तियाज़ काका, मुख्तियार खान मुमताज़ तालपुर पिणु हाला ऐं सईदाबाद जे मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिलनि में पोलियो खां इनकारी 3 ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा पियारण खे यकीनी बनायो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।